जीअं त सिंध जी शागिर्द सियासत जे नुक़ते हैसियत में अवां सभिनी दोस्तनि सां मुखातिब आहियां। अॼु सिंध जेका 7 सालनि खां हिकु आज़ाद खुद मुख्तियार तरक्की याफ़्ता ऐं खुशहाल वतनो क़ौम रहंदी आई आहे, अॼु उनखे हिकु अहिड़ी क़ौम पंहिंजी इस्तमारियत पंहिंजे मुआशी मुफ़ादनि जे ऐं पंहिंजी उन फस्ताई मज़हबी तशरीह जे बंदूक जे ज़ोर ते ग़ुलाम बणायूं वेठल आहे, जेके बज़ाते ख़ुदि न ई पंहिंजे कल्चर बचाइण में कॾहिं कामयाब रहिया, जिन खे न ई कॾहिं पंहिंजी ॿोलीअ सां को प्यार रहियो, जिन हमेशा उभरंदे सिज जी सलामी कई। इहे उहे पंजाबी जिन जो वजूद हिते इन नंढे खंड में तहज़ीब फारस जे अचण खां पोइ मिले थो, छाकाणि जो ख़ुदि लफ़्ज़ पंजाब फारसी ज़बान जो लफ़्ज़ आहे ऐं हिन पाकिस्तान जे वजूद में अचण खां पोइ त ही जेके पाकिस्तानी मुस्लमान पंजाबी आहिनि उहे त पंहिंजे उन पंजाब 5 दरियाउनि खे बि कोन बचाए सघिया। अॼोको हाणोको जेको पाकिस्तान अंदरि मौजूद पंजाब आहे उहो फ़क़ति 4 नदियुनि ते मुश्तमिल आहे। इन जे करे वधीक मौज़ून आहे त पाकिस्तान वारे पंजाब खे पंजाब न पर 4 आब चयो वञे। इहो फ़क़ति आउं नथो चवां, पर इहो कामरेड हैदर बख्श जतोईअ जो धरती मुंहिंजी माउ किता रड़ियूं करे अॼु चई रहियो आहे। ही पंजाबी जेके न ई इख़लाक़ी क़दरुनि में एतिरी हैसियत वारा आहिनि, जेके न ई पंहिंजी इक़्तिसादी हालतुनि में कॾहिं एतिरा शाहूकार रहिया आहिनि, जिन न ई कॾहिं पंहिंजो कल्चर बचाए सघियो आहे, जिन न ई कॾहिं पंहिंजी ॿोलीअ ते को ध्यानु ॾिनो आहे। ऐं इहा ई वजह आहे त 250-300 साल पहिरियां हिकिड़ी लश्करी ॿोलीअ जे वजूद में अचण बाद पंजाबिन पंहिंजे उन अदब, पंहिंजी ग्रामर, पंहिंजी शाइरी, पंहिंजी सूफ़ी रिवायतुनि मतिलब त माज़ीअ जी हर हिकु शइ खे फ़क़ति ई फ़क़ति पंहिंजे शख़्सी, पंहिंजे इनफ़रादी, पंहिंजे गिरोही मुफ़ादनि जे हासिलात करे सभु कुझु पुठीअ पोयां उछले छॾियो। ऐं इन मां ज़ाहिर थिए थो त ही पंजाबी कंहिं बि सूरत मुहज़िब क़ौम छा पर मुहज़िब इंसान चवराइण जे लाइक़ न आहिनि। ऐं इन खां वधीक ॾुख जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त दुनिया जी उहा क़ौम जे मोहन जे दड़े जी हैसियत में दुनिया खे पहिरियों चकर कपिड़ा पाराइण सेखारिया, जिन दुनिया में पहिरियों चकर फल्कियाती साइंस जो वजूद विधो, जिन दुनिया में पहिरियों चकर सिविल इंजीनियरिंग जा बुनियाद विधा। ऐं उहे सिविल इंजीनियरिंग जा बुनियाद एतिरा त मज़बूत ऐं मुस्तहकिम आहिनि जो 5000 साल बाद बि संदन इमारतुनि जूं पीढ़ूं अॼु बि उते लाड़काणे लॻ मोहन जे दड़े वटि उहे ई पंहिंजी साॻे अंदाज़ में उते बीठल आहिनि। दोस्तो ऐं साथियो, असां फ़क़ति उन 5000 साल पुराणी पंहिंजी तहज़ीबी ऊचाईअ जूं सरनायूं मॼाइण हिते कोन आया आहियूं, पर या 5000 साल तारीख़ असांखे हर मजबूर करे थी त असां हाल ऐं मुस्तक़बिल में उन 5000 साल पुराणनि सालनि जी भेट में वधीक तरक्की याफ़्ता ऐं सॼे दुनिया जी अमन जी इमामत करण वारे किरदार जी हैसियत में हुजूं। ऐं इन ई लाइ आउं हिते मौजूद सिंध जे शागिर्दनि खे निमाणी गुज़ारिश ऐं अपील कंदुसि त इन ई अंदरि तव्हांजो किरदारु इंतिहाई घणो अहम ऐं बुनियादी आहे। ऐं इहा ई वजह हुई त सिंधी क़ौम जे अज़ीम रहबर साईं GM सैयद 1972 में सिंध यूनिवर्सिटीअ में वञी करे शागिर्दनि सां रुजू कयो हुयो। साईं GM सैयद जो उहो क़ौम परस्त, सेक्युलर, जमहूरी ऐं सोशलिस्ट सिंधू देश फ़क़ति ई फ़क़ति सिंधी शागिर्दनि जी मुस्तक़िल मिज़ाज जदोजहद बाद ई मुमकिन थी सघे थो, छाकाणि जो कंहिं बि क़ौमी तहरीक अंदरि, कंहिं बि क़ौम अंदरि जेको शागिर्द तबिको थींदो आहे उहा उन क़ौम जी फिक्री नर्सरी या मुस्तक़बिल जी ज़मानत हूंदो आहे, जेको हाल में पंहिंजे माण्हुनि खे मुनज़िम, डिसिप्लिन ऐं उन्हनि जी अॻवानीअ जो किरदारु अदा करे ॾुतरियल ऐं पोइते पयल अफ्रीका जहिड़े ज़ंजीरुनि में जकड़ियल ग़ुलाम क़ौमुनि खे बि, उतां जे ख़ितनि खे बि आज़ादी ऐं ख़ुदि मुख्तियारी ऐं खुशहालीअ जहिड़े हेॾे सारे ख़ूबसूरत ख़्वाब सां हमकिनार कराईंदो आहे। दोस्तो ऐं साथियो, अॼु ईअं त सिंध जे जंहिं बि पासे ते नज़र विझबी त सिंध जी ग़ुलामी रड़ियूं करे पंहिंजे हुजण जा उञाण ॿुधाईंदी। अॼु असांजी इक़्तिसादियात हुजे, असांजी सियासत हुजे, उहा जाग्राफियाई हुजे, उहे इख़लाक़ी क़दर हुजनि, उहे असांजूं पुराणियूं मज़हबी रवायतूं हुजनि, मतलब त सिंध जे हर हिकु उहो जुज़ जेको असांजी क़ौमी गैरत, असांजी क़ौमी क़दामत ऐं असांजी हेॾे सारे क़ौमी कद काठ खे ज़ाहिर करे थो। अॼु पंजाबी उन्हनि समूरनि शयुनि खे ख़ासि करे ऐं उहो पंजाबी जेको इक़बाल जी फस्ता इस्लामी तशरीह जो पोइ लॻाए, जेको औलाद आहे रंजीत सिंह ऐं मोहम्मद बिन कासिम जहिड़े हरामी लुटेरनि जो, उहो अॼु असां जहिड़े हेॾे सारे मुहज़िब क़ौम जे हर हिकु पासे ते वार करे पियो। असां कतई तौर के नसुल परस्त न आहियूं, असांखे दुनिया जो हर हिकु इंसान ओतिरो ई मोहतरम ऐं मोतबर आहे जेतिरो असांखे पंहिंजी क़ौम जो फर्द
पर ही पंजाबी न फ़क़त असां ते पंहिंजो नस्ली ॾाढ विहारणु चाहिनि था, पर ही त असांखे सियासी इक़्तिसादी ऐं जाग्राफी हवाले सां पंहिंजे ई ख़िते ते रेड इंडियन जहिड़ी कंडीशन में मुब्तला करे असांखे समुंड भेड़ो करे असांजे तेल गैस कोयले असांजे समूरी धरतीअ जे इंच इंच खे पंहिंजे कम जे लाइ ऐं पंहिंजी उन जेकी हवस आहे, जेकी इक़्तिसादी हवस आहे, फ़क़ति उनखे पूरो करण जे लाइ इस्तेमालु करे रहिया आहिनि। ऐं अॼु उन हवस खे पूरो करण जे लाइ ही हिन नंढे खंड अंदर माज़ी अंदर सोशलिस्ट हुजण जूं दावाऊं कंदड़ चाइना जहिड़ो मुल्क अॼु हिन मज़हबी इंतहा पसंद ऐं फंडामेंटलिस्ट क़िस्म जी रियासत सां ॾिठु लॻो बीठो आहे, जेको उते पंहिंजे ख़िते अंदर ज़िंगियांग ऐं तिब्बत जहिड़ी क़ौमुनि खे ग़ुलाम कयूं वेठो आहे। ऐं उहो साॻियो चाइना हिते पाकिस्तान अंदर सिंधियुनि ऐं बलोचनि जे क़ौमी इस्तेहसाल लाइ हिन मज़हबी इंतहा पसंद आर्मी ऐं उनजे अस्करी इदारनि ISI MI ऐं ॿियनि खे मुकमल मिलिट्री ऐं इक़्तिसादी मदद फराहम करे रहियो आहे। ऐं इहा मदद यकीनन न फ़क़ति सिंध जे क़ौमी वजूद लाइ वॾो ख़तरो आहे, पर समूरे अक़वाम आलम जे लाइ हिकिड़े वॾे ख़तरे जी घंटी आहे। इन जे लाइ अर्ज़ु कंदुसि सिंध जे उन्हनि शागिर्दनि खे जेके अॼु सिंध जे वॾनि तालीमी इदारनि अंदरि तालीम पिराए रहिया आहिनि, मुंहिंजा शागिर्द भाइरो, मुंहिंजा दोस्तो ऐं साथियो, अवां मुस्तक़बिल आहियो सुभाणे जी सिंध जा, अवां सुभाणे जी उहा सिंध आहियो जंहिंखे न फ़क़ति हिते पर समूरी दुनिया सुञाणींदी। ऐं तव्हां मां इहा तो लॻायो वेंदो त सिंध कीअं आहे, सिंध कहिड़ी आहे। इन जे करे अवां खे हाल में पंहिंजे हिन ॾुतड़ियल ग़ुलाम मिस्कीन ऐं मज़लूम बणायल क़ौम जी फिक्री ऐं सियासी तरबियत करणी आहे। न फ़क़ति फिक्री ऐं सियासी तरबियत करणी आहे, पर उन फिक्री ऐं सियासी तरबियत सां संदन अॻवाणीअ जो किरदारु अदा करणो आहे, संदन खे मुनज़िम बि करणो आहे। ऐं आउं इन सां गॾोगॾु गुज़ारिश कंदुसि उन्हनि समूरनि वालिदैन खे जेके क़ौमी फिक्र सां सलाड़ियल आहिनि ऐं जेके क़ौमी दर्द रखंदे अॼु इन सन जी अज़ीम धरतीअ ते पहुता आहिनि, त मुंहिंजा वॾड़ू, मुंहिंजूं अमड़ियूं, उहे जेके पंहिंजे औलाद खे तालीमी इदारनि अंदरि सियासी अमल बाबति शायदि घणो उत्साहित न रहियूं आहिनि, या असांजे समाज अंदरि रियासती प्रोपेगेंडा जे करे शागिर्द सियासत बाबति जेके बि मनफ़ी लाड़ा मौजूद आहिनि, असां तव्हां आॾो या दावा करे चऊं था त अॼु बि GS स्टूडेंट फेडरेशन उन्हनि सभिनी मनफ़ी लाड़नि खे ख़तम करण जे लाइ पंहिंजे चेयरमैन हफ़ीज़ पीरज़ादो जी हैसियत में लाड़काने सेंट्रल जेल अंदरि रियासत सां मद मुक़ाबिल आहे। ऐं उहा साॻी जसाब जसमत अॼु बि शहीद अफ़ज़ल पंवर जे रूप में ॾाढो घोट लॻो तव्हांजे आॾो बीठी आहे। ऐं हीअ जसाब जी जेकी मौजूदा क़यादत अव्हां जे आॾो मौजूद आहे, असां पक था ॾियारियूं अव्हां सभिनी खे त जीअं माज़ी अंदरि असांजे उन्हनि दिलेर अॻवाननि पंहिंजे मौक़िफ़, पंहिंजे उन बाइकाट कल्चर जी मुखालफ़त, शागिर्दनि जे उसूली हक़नि, शागिर्दनि जे क़ौमी किरदार अदायगी, हिन मज़हबी बुनियाद परस्त रेंजर्स जी तालीमी इदारनि मां नेकाली, मतिलब त सिंध जी तालीम, सिंध जे शागिर्द, सिंध जी शऊर जे फ़ाइदे अंदरि जेकी बि शइ आहे उन्हनि सभिनी खे अमलन सिंध जे तालीमी इदारनि अंदरि अप्लाई करण जे लाइ जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन हर हद ताईं वञण जे लाइ तयारु आहे। असीं पगर बहाईंदासीं, असीं रत बहाईंदासीं, असीं हर हिकु उहो कमु करण जे लाइ तयारु आहियूं जेको हिन शागिर्दनि जी क़ौमी जंग अंदरि किरदार अदायगीअ खे यकीनी बणाए सघे। सिंध जे उस्तादनि सां मुखातिब थींदे खेनि गुज़ारिश कंदुसि त उस्ताद न फ़क़ति हिकिड़े जॉब के प्रोफेशन या समाजी सर्विस जो कंहिं सर्विस जो नालो न आहे, पर उहा सर्विस आहे, उहा नौकरी आहे हिन समाज जे ईंदड़ शऊर खे वधीक शऊर याफ़्ता ऐं तरीक़ेकार सां मुनज़िम करण जो। इन करे सिंध जे उस्तादनि जो इंतहा अहम किरदार आहे सिंध जे शागिर्दनि जे हर क़िस्म जी इख़लाक़ी, नज़रियाती, सियासी ऐं जेकी तालीमी अहलियत आहे उनखे वधाइण जे लाइ। इन जे करे सिंध जे शागिर्दनि खे हाल में ई पंहिंजो किरदार अदा करणो पवंदो। ऐं संदन खां वधीक तक़ाज़ा कयां ई कोन थो। ऐं फ़क़ति उन्हनि खे इहा गुज़ारिश थो कयां त जिते बि तालीम, जिते बि तव्हांजे आॾो के बि शागिर्द वेठा आहिनि उन्हनि खे जदीद खां जदीद कोशिश करे तालीम ॾियण जी कोशिश कयो ऐं फ़क़ति उन्हनि खे सिंध जे उन्हनि तारीख़ी
तारीख़ी ऊंचाइनि खां वाक़ुफ़ करायो, छाकाणि जो असांजो माज़ी एतिरो शाहूकार रहियो आहे जो उन्हीअ जी फ़क़ति ॼाण हासिल करण खां पोइ अहिड़े बदहाल हाल में रहण केरु बि गैरतमंद पसंदि करे ई कोन थो सघे। इन्हीअ जे करे सिंध जो शागिर्द जॾहिं सिंध जी तारीख़ पैगाम लतीफ़ ऐं जीएम सैयद जे अमुने आलम तरक़ी बनी आदम इत्तेहाद इंसानी ऐं आज़ादी अक़वाम वारे नज़रे सां हमकिनार थींदो पंहिंजे ज़हन खे उन सां आरास्ता कंदो त यकीनन ही पाकिस्तान टके जी रियासत आहे जेका बंगाली शागिर्दनि जी हिन जदोजहद जे करे 73 में टुकड़ा थी वई। ही पाकिस्तान का मतलब ला इलाहा इल्लल्लाह करण वारा ॼाणनि ई कोन था त बज़ाते ख़ुद ख़ुदा अलाह या अहिड़ियूं शयूं थींदियूं आहिनि। हिननि जो मज़हब इक़बाल जी उन 40 में पेश कयल हिकु जदीद इस्लाम जो आहे। ही त हुन इस्लाम समेत दुनिया जे कंहिं बि हक़ीक़ी मज़हब जे रूह खां वाक़ुफ़ ई न आहिनि। ही त शायदि इंसान चवराइण जे लाइक़ु ई न आहिनि। जीअं त जसाफ जसमम जे सेक्रेटरी जनरल जसाफ जसमम पारां मुस्तक़ ईंदड़ वक़्त में शुरू कई वेंदड़ रेंजर्स ख़िलाफ़ तहरीक जो ऐलान कयो। ऐं पिणु उन ऐलान अंदरि थोरो वाधारो इहो कंदुसि त जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन साईं जीएम सैयद जी वरसीअ बाद सिंध जे समूरनि तालीमी इदारनि अंदरि पाकिस्तानी फोर्सिस रेंजर्स पुलिस समेत जेके बि इदारा आहिनि उन्हनि जी मौजूदगीअ ख़िलाफ़ प्रोपगेंडा खां वेंदे सियासी एहतिजाज खां वेंदे फलस्तीन वांगुरु हिननि जी टैंकुनि खे पंहिंजे निहतनि हथनि सां ऊंधो करण ताईं तव्हां सां जसाफ जसमम बदल हूंदी ऐं यकीनन सिंध जो शागिर्द अगरि हुन में असांजो साथ ॾींदो ऐं यकीन आहे त सिंध जे शागिर्द अॻु केतिरा अहिड़ा मार्का कया आहिनि। शहीद आसिफ पंवर जी शहादत वक़्तु सिंध यूनिवर्सिटी अंदरि सरकार जी समूरी रिंड खे चैलेंज कयो हुयो। असांखे तजुर्बा आहिनि अहिड़ा ऐं यकीनन असां फोर्सिस खे पंहिंजे हिननि शागिर्दनि जी ताक़त सां कढण ॼाणियूं बि ऐं कढी बि सघूं था। इन जे लाइ हिकिड़ो बाज़ाब्ता तौर जदोजहद जो ऐलान जदोजहद जी शुरूआत कई वेंदी 25 अप्रैल खां पोइ। इन सां गॾोगॾु पाकिस्तान समेत खिते जे जेके बि शागिर्द तंज़ीमूं आहिनि सन जी इन मुक़दस स्टेज तां संदन सभिनी खे इहा दावत थो ॾियां त अचो त गॾिजी खिते ऐं दुनिया अंदरि शागिर्दनि जी जेकी अॼु सियासी अमल अंदरि मुदाख़लत बाबति सोचियो थो वञे अचो त असीं एशिया जा शागिर्द बि गॾु थी करे उन आलमी शागिर्दनि जे मंसूबे अंदरि बहिरो वठूं। अचो त तरक़ी पसंद क़िस्म जो को इलाक़ ठाहियूं ऐं इन जे लाइ ख़ुसूसन NSF BSO समेत ॿियनि सभिनी तंज़ीमुनि खे पख्तून स्टूडेंट फेडरेशन समेत सभिनी तंज़ीमुनि खे इहा खुलियल आछ ॾियां थो त अचो गॾिजी वेही करे हिन थियोक्रेटिक मज़हबी इंतहा पसंद क़िस्म जी रियासत खां जिंदबाजी करण ऐं हिन अंदरि लताड़जंदड़ शागिर्द हक़नि जी हासिलात जे लाइ मुनज़िम अंदाज़ में का स्ट्रगल कजे। At last, I would like to appeal international world, UNESCO, international human rights organizations, United States State Department, UK aid, and the whole international world who are supporting, aiding and funding this theocratic state, Pakistan, in the sector of education. We as a secular students of Sindh appeals and informs you that this theocratic state is using the power, is using the money, the funds, the aids provided by international world to flourish religious extremism here. This theocratic state is totally involved in human rights violations of students. Till today, a large number of rangers and other paramilitary forces are permanently in our educational institutes. We are being killed. Our syllabus, our curriculum, our educational system, and each and everything which is connected to the students is being exploited by this fundamentalist theocratic state of Pakistan. For this reason, I appeal as a representative of students of Sindh to stop immediately funding and aiding Pakistan's government in the sector of education, and also to every human rights organization to take the severe notice of killings of political students, abductions of political students, and the presence of rangers and other paramilitary forces in our educational institutes. आखिर में
सभिनी दोस्तनि खां भिटाईअ जी इन्हनि सिटुनि में ई मोकिलाईंदुसि त ढाल ढड़को पाग पड़को कुंद कड़को मांझी जिद मरन अल्लाह शहजादन सोबू ॾींहं सचा धणी। सभिनी दोस्तनि जी महिरबानी। जीअं सिंधु देश।